ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जैकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखराणी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकमाबाद जमियत उलमा इस्लाम सिंध जे क़यादत शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस में क़ातिलनि खे उम्र क़ैद जी सज़ा खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो आहे। हुननि चयो त अदालत में जुर्म साबित थी चुको आहे, पर असांखे अधूरो इंसाफ़ मिलियो आहे। क़ातिलनि खे फाहीअ ताईं पहुचाइण लाइ कानूनी जंग जारी रहंदी। शहीद ख़ालिद महमूद सुमरे जे फर्ज़ंद ऐं जमियत उलमा इस्लाम सिंध जे जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद महमूद सुमरो सखर सेंट्रल जेल ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे ऐं कारकुननि सां ख़िताब कंदे चयो त कारकुन पुरअमन रहनि। असां अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज कंदासीं ऐं क़ातिलनि खे मौत जी सज़ा ॾियण लाइ हाई कोर्ट वेंदासीं। हुन वधीक चयो त क़ातिलनि खे फाही ॾियण ताईं ख़ामोश न वेहंदासीं। हुन मौक़े ते जमियत उलमा इस्लाम सिंध जे अमीर मौलाना अब्दुल कयूम हालिजवी, सैयद सिराज अमन शाह अमरोटी, अल्लामा नासिर मोहम्मद सुमरे, कारी मोहम्मद उस्मान मुफ्ती, सऊद अफजल हालिजवी, अब्दुल रज़ाक आबिद लाखो, मौलाना मोहम्मद साले इंदड़, डॉक्टर A.G. अंसारी, मौलाना मोहम्मद रमज़ान फुल पोट्रो, मौलाना मोहम्मद इसहाक लगारी, शहीद जा वारिस ऐं ॿियनि केतिरनि ई अॻुवाणनि शिरकत कई। अल्लामा राशिद मोहम्मद सुमरो वधीक चयो त जेकॾहिं असांखे 50 साल बि जिदोजहद करणी पई त कंदासीं, पर ख़ामोश न वेहंदासीं। अदालत में वाज़िह तौर चयो त जुर्म साबित थियो आहे, पोइ क़ातिलनि खे मौत जी सज़ा छो न ॾिनी वई। सिंध जी तारीख़ में पहिरियों हाई प्रोफाइल केस आहे जंहिंमें फ़ैसिलो थियो आहे, पर असांखे अधूरो इंसाफ़ मिलियो आहे। हुन इंसाद दहशतगर्दी सखर जी अदालत जे जज अब्दुर्रहमान काज़ी अॼु डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधायो, जंहिंमें 6 जवाबदारनि खे जुर्म साबित थियण ते उम्र क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। उन्हनि खे क़त्ल ऐं दहशतगर्दीअ जे इल्ज़ाम ते 2 भेरा उम्र क़ैद ऐं 10 लख रुपयनि जो ॾंड जी सज़ा ॾिनी वई आहे। वाज़िह रहे त 29 नवंबर 2014 ते अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो खे सखर जे मस्जिद में फायरिंग करे शहीद कयो वियो हो। हुन केस में 450 खां वधीक ॿुधणियूं थियूं ऐं 17 शाहिदनि पेश थिया, जिन जे बुनियाद ते अदालत फ़ैसिलो ॿुधायो आहे।